नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त क़ंधकोट में खबर ॾींदा कश्मोर ज़िले अंदर डिप्टी कमिश्नर मंवर मठियाणी SSP अमजद शेख करनल जावैद अصغर सिंध रेंजरस सिंधी अदबी संगत क़ंधकोट कश्मोर आर्ट काउंसिल ऐं बाशूर शहरन पारां 26, 27 ऐं 28 फरवरी मनी स्पोर्ट स्टेडियम में इल्मी अदबी सकावती मेलो राग रियाण ऐं गुलन जी निमाइश जी प्रोग्राम की तैयारी जे हवाले से एक अहम इजलास कोठायो वियो, जंहिंमें ज़िले जे वफ़ाक़ी तौर सूबाई खातन जे अमलदारन ज़िले सां वास्तो रखंदड़ एनजीओज़ ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मंवर मठियाणी चयो त क़ंधकोट ज़िले जी आवाम खे तफ़रीह फराहम करण लाइ इल्मी अदबी सकावती मेलो राग रियाण ऐं गुलन जी निमाइश फेस्टिवल मुनक़िद कयो वेंदो। हिन चयो त समूरनि खातनि जे सरबराहन खे हिन फेस्टिवल में हिस्सो वठण घुर्जे ऐं फेस्टिवल मुनक़िद करण लाइ मुकमल सहकार कयो वञे। उन मौके ते ऑर्गेनाइज़र कमेटी जे मेंबर चयो त हिन फेस्टिवल में आर्ट काउंसिल जी तकरीब, सुगड़न जूं कचहरियूं, अदबी कॉन्फ्रेंस, म्यूजिक प्रोग्राम, मुशायरो, ड्रामा, घोड़न जी डोड़, डांतन जी डोड़, मलाकड़ो, राग रंग जूं महफिलूं, कराटे ऐं जिम जा प्रोग्राम पिण मुनक़िद कया वेंदा। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मंवर मठियाणी चयो त हर खातो पंहिंजो पंहिंजो स्टॉल लॻाए ऐं बहितरीन स्टॉल लॻाइण ते इनाम पिण ॾिनो वेंदो। हिन फेस्टिवल में ॿियो ॾींहुं औरतुनि लाइ मखसूस कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां जारी कयल SOPs ते पिण सख्ती सां अमल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।